वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे जो प्यारो शागिर्द गुलशेर तिवणे जे उथा यार अचो उन ता सार लहो तको मोया बचो केडी देर बारे में। गुलशेर तिवणो एक सिंध जो बेहतरीन फनकार है। गुलशेर ऐं दिलशेर ये बई पाण में भाइर आहिनि, लेकिन गुलशेर तिवणो जेको आहे सो जलाल चांडे जो एक बेहतरीन जेको आहे सो शागिर्द हुयो ऐं सिंध में एॾो मक़बूल कीअं थियो ऐं गुलशेर तिवणे जा घणा एल्बम रिलीज़ थियल आहिनि सिंध में। ऐं जलाल चांडियो जंहिंखे बि सॻो ॿधंदो पंहिंजे शागिर्दनि खे उन्हनि खां पैसा घणा वठंदो। दोस्तो मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जलाल चांडियो सिंध जो त हिकु वॾो फ़नकार हुयो, लेकिन ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिं ते महिनत थींदी आहे, जंहिं ते कमु थींदो आहे, पोइ उन खां 5 रुपया पैसा बि वठिबा आहिनि। त गुलशेर तिवणो सिंध जो हिकु बेहतरीन फ़नकार थी उभरियो ऐं गुलशेर तिवणे जलाल चांडे खे केतिरा पैसा ॾिना ऐं जलाल चांडियो पंहिंजा शागिर्द जेके बि तयारु कया सिंध में उहे तमामु घणा मक़बूल बि विया ऐं जलाल चांडे जे सोबत जे करे बि मक़बूल विया। ऐं उन खां अलावा यकतारी चपड़ीअ जो उन टाइम में वॾो उरूज हुयो। यकतारो चपड़ी जेको बि फ़नकार वॼाईंदो हुयो माण्हू उन खे तवजो करे ॿुधंदा हुया ऐं माण्हू उन खे ॿुधणु पसंदि बि कंदा हुया। ऐं गुलशेर तिवणो बि जलाल चांडे जे निस्बत जे करे सिंध में तमामु घणो मक़बूल थियो, लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जवानीअ में उन खे जेको आहे सो मौत आयो ऐं शहीद थी वियो हुओ। हिकिड़े ॾींहुं रस्ते सां अची रहियो हुयो त उन टाइम में धाड़ेलनि जो तमामु वॾो दौरु हुयो ऐं उन टाइम में फ़ौज मार्शला जो दौरु हुयो ऐं फ़ौज चेकिंग कंदी हुई रोडनि ते बीही करे, जीअं नवाब शाह ज़िलो थियो, दादू ज़िलो थियो, मोरो थियो। इहे जेके इलाइक़ा हुया इहे तमामु घणा ख़तरनाक हुया। दादू ज़िलो त तमामु घणो मशहूरु हुयो धाड़ेलनि जे लिहाज़ सां। पोइ इन तरह में जिथे बि का गाॾी ईंदी हुई, टोपी जंहिंखे पातल हूंदो हुयो, गलो खुलियलु हूंदो हुयो, पोइ उन खे फ़ौजी चेक कंदा हुया ऐं फ़ौजियुनि जे नज़र में उहो को वॾो धाड़ेल ऐं जेको आहे सो ख़तरनाक ॾोहारी हुयो अलाए छा। त पोइ हिकिड़े ॾींहुं दिलशेर हिकिड़े ॾींहुं रस्ते खां अची रहियो हुयो त उन खे टोपी पातल हुई ऐं फ़ौजियुनि बीहारे करे चेक पोस्ट ते उन खां पुछा ॻाछा कई। त पोइ के माण्हू ईअं था चवनि त गुलशेर तिवणे खां जॾहिं पुछा कयो वियो त गुलशेर तिवणे चयो त मुंहिंजी सुञाणप टोपी ऐं अजरक आहे, इन जो माना त मां सिंधी आहियां। पोइ अहिड़े तरीक़े सां कुझु ॻाल्हियूं जेको आहे सो तलक कलामिन ते वञी पुगियूं। पोइ फ़ौजियुनि जेको आहे सो हिन खे क़तलु करे ऐं जेको आहे सो धाड़ेल ॼाणाए करे क़तलु करियो। जेतिरे ताईं असांखे मालूमात आहे कुझु त इहे ॻाल्हियूं थियूं, वधीक अलाह खे ख़बर आहे त छा माजरो थियो हुते, लेकिन अहिड़े तरीक़े सां नौजवानीअ में क़तलु थियण खां पोइ दिलशेर तिवणो जेको आहे सो पंहिंजे भाउ खे ॾिसी करे ऐं जलाल चांडे खे ॾिसी करे तमामु घणो मुतासिर थियो। पोइ वञी जलाल चांडे खां सॻो ॿधाई, पोइ जेको आहे सो सिंध में ॻाइणु स्टार्ट कयो। अॼु पंहिंजे भाउ वांगुरु गुलशेर तिवणो बि तमामु घणो मक़बूल आहे। दिलशेर तिवणो हिन वक़्तु सिंध में ऐं दिलशेर तिवणे जा बि सवें एल्बम रिलीज़ थियल आहिनि ऐं लखे उन जा जेको आहे सो परस्तार सिंध में मौजूदु आहिनि। ऐं यकतारे चपड़ीअ जो हिकु भलो फ़नकार आहे सिंध में हिन वक़्तु माण्हू तमामु घणो पिया ॿुधनि। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।